सैयद हयात अली शाह बुखारी, मशहूर अदाकार, सदाकार, ड्रामानिगार, लेखक, सहाफ़ी, कालम नवीस सैयद हयात अली शाह बुखारी संदसि जनम 12 अप्रैल 1949 ते हटड़ीअ में सैयद गौस अली शाह जे घर में थियो। हिन 1967 में रेडियो जी दुनिया में पेर पातो। सवें ड्रामा, गीतनि भरियूं कहाणियूं, फीचर ऐं कालम लिखंदड़ हयात अली शाह बुखारी शुरूआती तालीम हटड़ीअ मां हासिलु कई। बाद में नूर मोहम्मद हाई स्कूल ऐं सचल सरमस्त कॉलेज हैदराबाद में पढ़ियो। सैयद सालेह मोहम्मद शाह जेको संदसि उस्ताद हुयो, खेसि ॿुधी करे खेसि रेडियो ते अचण जो शौक़ु थियो। 1967 में हिन रेडियो ते ऑडिशन ॾिनूं ऐं कामयाबु थियो। रेडियो पाकिस्तान हैदराबाद, रेडियो पाकिस्तान कराची ऐं रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर लाइ हिन लातादाद ड्रामा, फीचर, गीतनि भरियूं कहाणियूं बि लिखियूं। संदसि रेडियो जे हवाले सां तमामु घणो पोरियो आहे। प्रोड्यूसर हारून बिन खेसि फिल्मी दुनिया में वठी आयो। फिल्म जीजल माउ ऐं फिल्म रत जी रांदि जो असिस्टेंट डायरेक्टर बि रहियो। फिल्म जीजल माउ जी कहाणी बि लिखियईं, फिल्मुनि में अदाकारी बि कयईं। सहाफ़त जी दुनिया में दाख़िलु थियण खां पोइ रोज़ानी निजात जो न्यूज़ एडिटर बि रहियो। हिन मुख़्तलिफ़ अख़बारुनि में कलमी पोरियो बि कयो। हयात अली शाह ज़िंदगीअ जो वॾो अरसो रोज़ानी इबरत अख़बार में गुज़ारियो, जिते हू ज़रई सुफ़ो, खेती सिरसेती ऐं सुंदर सुफ़े जो इंचार्ज हुयो। हफ़्तेवार कालम बि लिखंदो हो। ख़ासि तौरु मज़ाहिया अंदाज़ में लिखियल संदसि कालम तमामु घणा मशहूरु थिया। हयात अली शाह बुखारी खिलमुख इंसानु हुयो। लाहौर जी फिल्मी दुनिया हुजे या वरी स्टेज, रेडियो ऐं अख़बारुनि जो सफ़रु, हू यादगीरियुनि खे ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ सां लिखंदो हो। अख़बारी दुनिया में इश्तिहारनि जे शोबे में बि हिन कमु कयो। अंग्रेज़ी ज़बान जो बि तमामु वॾो ॼाणू हो। वरियनि ताईं कलमी पोरियो कंदड़ सिंध जो ई नामियारो अदाकार, सदाकार, ड्रामानिगार, लेखक, कालम नवीस ऐं यारवेस इंसान हयात अली शाह बुखारी 2 नवंबर 2020 ते हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। संदसि आख़िरी आरामगाह हटड़ीअ वेझो अबाणे क़ब्रिस्तान में आहे। वफारज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।